ख़बर अवां शामिल कंदा हलूं। खंडियारो में कश्मीरियुनि मथां भारतीय ज़ुल्म ख़िलाफ़ कश्मीर जी अवाम सां यकजहती तौर योम सियाह जे मौक़े ते कंडियारो में असिस्टेंट कमिश्नर जी अॻुवाणी में मुख़्तलिफ़ खातनि जे मुलाज़िम स्कूली शागिर्दनि पारां स्टार चौक खां रैली कढी वई, जेका प्रेस क्लब आॾो पहुती। रैली में टाउन कमेटी, रेवेन्यू, सोशल वेलफेयर डिपार्टमेंट जे मुलाज़िमनि के अलावा मुख्तार खान, जाहिद हुसैन भट्टी, टाउन ऑफिसर सलीम मेमन, हसनैन जोशी, शहनवाज बूकर ऐं ॿिया शामिल हुआ। तॾहिं त रैली में हाई स्कूल, प्राइमरी स्कूल कुर्बान अली प्राइमरी जो स्थानीय शागिर्द वॾे अंग में शामिल हुयो। उन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर अब्दुल गफूर धामरा, जाहिद हुसैन भट्टी, सलीम मेमन ऐं ॿियनि चयो त कश्मीर जे मज़लूम अवाम ते भारत जे ज़ुल्म दुनिया में भारतीय हुकूमत जी असल चेहरे के वाइखो कयो आहे। अॼोको ॾींहुं कारो ॾींहुं आहे। आलमी इदारा भारतीय जारियत जो नोटिस वठी कश्मीर जे मज़लूम अवाम जो साथ ॾियनि।